पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान जे कंहिंखे न छॾींदसि वारे बयान जो मतिलबु अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ़ जी ज़िंदगियुनि सां खेॾणु आहे। अगरि आसिफ ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ़ खे कुझु थियो त उन जी ज़िम्मेवार हुकूमत हूंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी मिठीअ में एनईडी यूनिवर्सिटी जे कैंपस ऐं थरकोल ब्लॉक 2 जे मुतासिरनि लाइ अॾावत कयल कॉलोनियुनि जो इफ़्तिताह कयो। पीपी चेयरमैन ख़िताब कंदे चयो त पीपल्स पार्टी जेके वाइदा कया उहे पूरा कया आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान 50 लाख घर अॾावत करण जो वाइदो कयो पर अमल नाहे कयो। हुन चयो त पीपल्स पार्टी ऐं सिलेक्टेड हुकूमत में फ़र्क़ु आहे। तो हम समझते हैं ये फ़र्क होता है पाकिस्तान पीपल्स पार्टी की हुकूमत में और इन सिलेक्टेड और राइट विंग हुकूमत में, जो सिर्फ और सिर्फ उन अमीरों को सोचते हैं, जबकि पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशा इस मुल्क के गरीब अवाम का, इस मुल्क का आम आदमी का सोचता है। पीपी चेयरमैन वधीक चयो त पीटीआई हुकूमत इदारनि खे बंदि करे मुल्क में माण्हुनि खे बेरोज़गार करणु चाहे थी, पर पीपल्स पार्टी हुकूमत ख़िलाफ़ भरपूर तहरीक हलाईंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।